Hello to all the lovely people. मुंहिंजो नालो आहे सिमरन आहूजा. At first, जय झूलेलाल. Well, मां जाम ख़ुशि आहियां अॼु because I'm here with our legend of the Sindhi community, Asha Chand ji. ऐं जेको हेॾो सुठो कमु करे रहिया आहिनि of teaching children असांजी जेकी भाषा आहे सिंधी भाषा. So once again we are back with the 4th season of International Sindhi Nursery Rhyme Competition. तव्हां पंहिंजे ॿारनि खे सिंधी राइम सेखारियो, गानो सेखारियो, शूट कराए करे असांखे मोकिलियो ऑन सिंधी संगत @gmail.com. And the top 20 winners खे मिलंदो tablet which I'll go to all the kids. इन बहाने असां ॿारनि खे सिंधी सेखारींदासीं ऐं असांजी ॿोली अॻियां वधाईंदासीं which truly is the need of the hour. So आशा चांद जी, थैंक यू सो मच कि तव्हां ऐं तव्हांजी ऑर्गेनाइज़ेशन इहो कमु करे रही आहे हेॾनि सालनि खां. एंड दिस इज़ द 4th season. I congratulate you as well. And thank you so much for passing on Sindhi to the new generation because अगर वो सिंधी ॻाल्हाईंदा तॾहिं असांजी सिंधी अॻियां वधंदी. असां वटि ख़ाली ॿोली रही आहे. सो प्लीज़ तव्हां इनिशिएटिव करो कि पंहिंजे ॿारनि खे सिंधी सेखारियो, सिंधी राइम सेखारियो एंड लेट देम शूट द वीडियो ऐं असांखे मोकिलियो ऑन सिंधी संगत @gmail.com. ऐं हे वीडियोज़ अपलोड थींदा ऑन यूट्यूब चैनल ऑफ सिंधी संगत. सो प्लीज़ गेट कनेक्टेड फॉर मोर इन्फॉर्मेशन विद आवर लेजेंड आशा चांद जी. थैंक यू सो मच. Ciao.